आहे खुशहाल वो हथ मथे करे। ॾिसां सभिनि खे प्यार आहे भई हथ मथे करे। जंहिंखे झूलण जो मिलियो प्यार आ खुशहाल वो हथ मथे करे। वो हथ मथे करे। वो हथ मथे करे। वो हथ मथे करे। जंहिंखे झूलण कयो मालामाल जंहिंखे लालण कयो खुशहाल वो हथ मथे करे। भई हथ मथे करे। वो हथ मथे करे नची हथ मथे करे। भाई जंहिंखे झूलण खां प्यार हूंदो ॿ पेर खणंदो इन पासे माताऊं। ज्योतिन वारो पर उपकारी ज्योतिन वारो पर उपकारी। पल्ले ते जंहिंजी आहे सवारी पल्ले ते जंहिंजी आहे सवारी। मूंखे झूलण कयो मालामाल जंहिंखे लालण कयो मालामाल वो हथ मथे करे। भई हथ मथे करे। हथ मथे करे नची हथ मथे करे। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। वो मेरी नैया है मझधार में मेरी बेड़ियां है मझधार ते। मुझे तेरा सहारा संसार में। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। मेरी नैया है मझधार में मेरी नैया है मझधार ते। मुझे तेरा सहारा संसार में। लालण मुझे तेरा सहारा संसार में। आऊं तुझी बानी तू मुझो साईं। आऊं तुझी बानी तू मुझो साईं। बेवाहन जो वसील तू आही। बेवाहन जो वसील तू आही। तुझी महर अमीर फकीर ते। हो तुझी महर अमीर फकीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। भाई मखण अंकल छा खाली एतिरनि खे ई प्यार आहे या झूलेलाल खां सभिनीनि खे प्यार आहे न ते सीट ते बीही करे। मुझी बेड़ी अथई विच सीर ते। मुझी बेड़ी अथई विच सीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। तुझी बानी तू मुझो साईं। आऊं तुझी बानी तू मुझो साईं। बेवाहन जो वसील तू आही। बेवाहन जो वसील तू आही। तुझी महर अमीर फकीर ते। तुझी महर अमीर फकीर ते। पल्लो पाया तो मां जिंद पीर ते। पल्लो पाया थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। बासु बास्या थी मां जिंद पीर ते। कोसा कुंवर खणी हलियो बाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा कुंवर खणी हलियो बाग खुलिया साईं कंवर राम जा। दिया पैसे में पंडित भरे। दिया पैसे में पंडित भरे। मौका ॾींदो हलियो राम नाम जा। कोसा कुंवर खणी हलियो बाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा कुंवर खणी हलियो
भाग खुलिया साईं ख़बर नाम जा आयो लाल सभई चओ झूलेलाल। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे मज़ो आयो त जेके वेठल आहियो अहिड़ी ज़ोरदार ताड़ीअ जा लॻे फुल हाउस आहे। महेश चंद्र असांजे उल्हासनगर में आयो आहे ऐं सिंधु यूथ सर्किल प्रमोशन ऑफ सिंधियत जे लाइ ज़बरदस्त कोशिशि कंदी आहे ऐं महेश चंद्र सॼी दुनिया में असांजे सिंधी संगीत खे पहुचायो आहे। अॼु सर्किल जे पारां असां हुनखे नंढिड़ो अवॉर्ड ॾेई करे असां हुननि खां आशीर्वाद वठण था चाहियूं। मां श्री महेश चंद्र के निवेदन कंदुसि ऐं मुंहिंजा जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि श्री राजू अर्गनाणी, प्रकाश, गुलशन लुल्ला, महिरबानी करे ऑर्गेनाइज़र मथे अचनि। लेडीज़ ऑर्गेनाइज़र बि असां महेश चंद्र के अवॉर्ड ॾियण था चाहियूं ऐं हुन खां पोइ तव्हांखे अवॉर्ड ॾियणो आहे। श्री देवीदास भारवानी महिरबानी करे जल्दी अचनि। श्रीमती मोना हरेश रूपाणी, मिस्टर हरेश रूपाणी महिरबानी करे मथे अचनि। हीउ अवॉर्ड जेको आहे असां ॾियण था चाहियूं असां सिंधु सर्किल जे पारां। मां श्री देवीदास भारवाणी अॻियां अचो देवीदास भारवाणी सभु महिरबानी करे अॻियां अचो। हरेश रूपाणी, गुलशन लुल्ला, हे असां अवॉर्ड जेको आहे जेको सर्किल जे पारां असां खेसि ॾियण था चाहियूं पिया। हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी ॾींदा। असांजे सिंधु नगर में आयो आहे, असांजे सिंधु नगर जे पारां हीअ हिननि खे असां अवॉर्ड था ॾियूं सॼे विश्व में हिननि। हाँ अचे तो ना। हाँ लाइट बंद करो, लाइट बंद करना, लाइट बंद करना, लाइट बंद करना प्लीज, लाइट बंद करो। हाणे जिन कलाकारनि हिते प्रोग्राम पेश कयो असां महेश चंद्र जे असां उन्हनि खे अवॉर्ड ॾियारींदासीं। मां पहिरें श्री राजू अर्गनाणी जेको असांजो म्यूज़िक सेक्रेटरी आहे उनखे असीं अवॉर्ड ॾियण था चाहियूं। अवॉर्ड ॾींदा राजू अर्गनाणीअ जो। दादा हिनखे ॾींदा राजू अर्गनाणी। थोरो तव्हां पुठियां थी वेंदा तव्हां सभिनी खे महिरबानी करे। ओनली अवॉर्ड विल बी देयर, ओनली अवॉर्ड विल बी देयर। ॿियो अवॉर्ड असां ॾियण था चाहियूं प्रकाश चांगलानी काने। टियों अवॉर्ड जेको आहे मूंखे आहे त मां ई थो बीहां। सुंदर डंगवाणीअ जो साईं सुंदर डंगवाणी सिंधु यूथ सर्किल उनखे अवॉर्ड ॾेई रहिया आहिनि श्री महेश चंद्र साहिब जी। ज़ोरदार ताड़ियूं, ज़ोरदार ताड़ियूं। धन्यवाद। करण खेमानी ऐं हर्षता खेमानी भई गॾु अचनि। करण खेमानी, हर्षता खेमानी हे असांजा भाउ ऐं भेण जेके आहिनि असांजे उल्हासनगर जो फ्यूचर आहिनि ऐं मूंखे लॻे थो हिकिड़े ॾींहुं सॼे जग में नालो कढंदा। ॿिन्ही जो अवॉर्ड ॾींदा। करण ऐं हर्षता जो अवॉर्ड ॾींदा। असांजो प्रकाश चांगलानी एवरग्रीन, प्रकाश चांगलानी अॻियां ईंदा। उन खां पोइ असांजी वुमेन विंग डैशिंग जेके आहिनि मोना हरेश रूपाणी जेका प्रेसिडेंट आहे असांजी, जंहिं तमामु अञा त हेठि मुंहिंजा नंढड़ी आहियां उन में तमामु सुठो एक्ट कयो। रोशनी करेला
अचो जिए मुंहिंजी रोशनी- सिंध मां त घोरिया पंहिंजी ज़िंद पंहिंजे अबाणे वतन तां जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी ज़िंद पंहिंजे अबाणे वतन तां अबाणे वतन तां सिंध जे चमन तां असांजा अवार्डी सभु बीहो न तव्हां काजल जेके आहिनि सभु गॾिजी बीहनि न हिते हिकिड़ो फोटो कढाईंदा न उन्हनि सां सभु जिन खे अवार्ड झले करे हथ में जिन बि प्रोग्राम ॾिनो भई एक्ट ॾेखारे गॾु बीहनि हा बाक़ी महिरबानी करे हेठि लही वञनि बाक़ी महिरबानी करे हेठि लही वञनि भारती वाधवाणी तव्हांजो बि आहे न तव्हां थियो न विधि विधि भाटिया तव्हां बीहंदा वञो न उन्हनि सां गॾु हे थियनि इहे पहिरियों थियनि हा मां पाण ई अनाउंस थो कयां न यार तूं तरस न मां अनाउंस थो कयां न हिते हुन खां पोइ असांजी मशहूरु सिंगर उन खां पोइ मशहूरु असांजी सिंगर रोशनी गरेला जंहिं ज़बरदस्त सुठी धूम बि मचाई आहे डांस में बि ॾाढी धूम मचाई आहे रोशनी गरेला ऐं असांजी यंग इंजीनियर ऐं असांखे उमेदु आहे त हमेशह हिन इंजीनियरिंग सां गॾु हिन संगीत खे बि वधाइण में भारती नारंग जेका पहिरियों नंबर बीठी आई अॻु में असांजे अॻियां उनखे बि असां ॾियूं था अचो हा हिननि जा पेरेंट्स बि आया हुजनि त महिरबानी करे मथे अचनि हा अचनि अचनि हा रोशनी गेरेला इहो जेको मूंखे इनाम अॼु मिली रहियो आहे मां पंहिंजे मम्मीअ जे हथनि खे ॾियणु चाहींदमि अचे न मम्मी अचे अचे न अचे अचे अचो 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 दाल छोला डबल पोइ खाराईंदोमांव पहिरें हाणे अचो भारती नारंग अचो पेरेंट्स सां गॾु अचो तव्हांजी मम्मीअ खे घुरायां थो हा हा हिन खां पोइ असांजे यंग एवर ग्रीन स्टार मिस्टर सुंदर धंगवानी हे छा आहे एवर ग्रीन सुंदर धंगवानी सर सुंदर धंगवानी What you done? हाणे रोशनी गरेला जी मम्मी जल्दी जल्दी ईंदा हिन खां पोइ पलव पवंदो ऐं असांजे प्रोग्राम जी समापति थींदी असांजो पलव तमामु ज़रूरी थींदो आहे त सभिनी खे मुंहिंजी वेनिती रहंदी त पलव लाइ 2-4 मिंट ज़रूरु वेहंदा महेश चंद्र पलव तव्हांजे साम्हूं रखंदा उन खां पोइ असां प्रोग्राम जी समापति कंदासीं असीं तव्हांजा नहायत शुक्रगुज़ार आहियूं जो तमामु सुठे नमूने सां तव्हां असांखे सहकार ॾिनो आहे ऐं प्रोग्राम में केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि उन्हनि जे बावजूद बि तव्हां असांखे सहकार ॾिनो आहे असां तव्हांजा नहायत शुक्रगुज़ार आहियूं अचो जल्दी अचो न दाल छोला डबल खारायोमांव तॾहिं बि जेॾो टाइम अचो असांजा वॉयल विशर्स ऐं कंट्रीब्यूटर्स मिस्टर चंद्र गोलाणी PCI थाणा तमामु फेमस कंपनी आहे उहे असां सां गॾु आहिनि असांखे ॾाढी ख़ुशी आहे महिरबानी करे अचो ऐं रोशनी गेरेला खे तव्हां प्राइज़ जो पंहिंजे हथनि सां हुनजे माउ जे
प्रेजेंस में। वाह 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 वाह। ओहे माहिर भली मुर्कन जे बारो तन में लोली ॾियनि। अचो मिस्टर एंड मिसिस प्रकाश चांगलानी। हाँ बिना पलव जे महिरबानी करे न वञनि। हाँ भाई असां फोटा तमामु घणा कढियासीं। थैंक यू धन्यवाद। तव्हांजो बि सबुरु शायदि पूरो थियण ते पहुतो आहे, घड़े वांगुरु भरिजी वियो आहे। असां तव्हां खां माफ़ी था घुरूं। हाणे मां श्री महेश चंद्र खे चवंदुसि त पलव पाए करे हा कढिया। असांजो रोल ॾाढो ॾुखियो आहे, असांखे जोकर वांगुरु हलणो थो पए। तंहिं करे महिरबानी करे असांजे रोल खे मजबूरियुनि खे सम्झो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं। हेॾनि हालतुनि जे अंदरि बि जेको प्रोग्राम थियो आहे उल्हासनगर में चङे वक़्त खां पोइ अहिड़ो सुठो प्रोग्राम थियो आहे जंहिंमें VIP हस्तियूं सभु जमा थियूं आहिनि। असीं उन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। सिंधु यूथ सर्किल तव्हांजे ज़ोर ते थी हले, तव्हांजी आहे, तव्हां सां ई हलंदी। असां हाणे पलव पाराए करे प्रोग्राम खे समापति था कयूं। भले साहिब में वेनती कंदुसि त सभु उथी वञनि कुर्सी तां। हा ऐं बूट चप्पल पंहिंजा लाहे छॾनि। दो ना कीबोर्ड दो भैया, कीबोर्ड दो ना। लालण लालण मां चवा मुंहिंजो लालण कहिड़ी कुंड मां ॿारियां थो लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे भुंड मुंहिंजा लाल साईं लालण ॿारे भुंड। सुबुह जो थी करे दुल्ह ॾियो पंहिंजो दर्शन पाप सभई पासे थियाज ताजो थियरो मन मुंहिंजा जोतिन वारा ताजो थियरो मन। मां चवे थी पुट खे बच्चा मखण वठी तूं खा तुरंदो तारा जीअ में अॼु पैसे लॻंदम पा मुंहिंजा जोतिन वारा पैसे लॻंदम पा। सदा भवानी दायम श्री सन्मुख होत गणेश पांच देव रख शा कयो अॼु ब्रह्मा विष्णु महेश मुंहिंजा जोतिन वारा ब्रह्मा विष्णु महेश। दाता इतना दीजिए जाम कुटुम समाए मैं भी भूखा ना रहूं कोई संत न भूखा जाए मुंहिंजा जोतिन वारा संत न भूखा जाए मुंहिंजा पल्ले वारा संत न भूखा जाए। आतार मर लाल वटे मत विकाण सवेगीन पुरुष बुझाए जे पंहिंजड़ा जे सुमर सबे दीन मंगल डी महाराज खे अज मन महर पई बुधर थो बाजू करे मुंहिंजो आह दिल अहिड़ो हीन विस्पत वे सुरन जूं अची मध्यू में टियाइन थारू रात थान में संगत खे दर्शन ॾिनाई छंछर छोगेरल जी मुंहिंजी सोबिया तम न्यारीन हाणे जेको अचे ते दीन होते जा लथा गम गोपाल चवे आयो लाल सभई तारी वजाए करे चओ। असीं नहायत ई शुक्रगुज़ार आहियूं स्टूडेंट विंग जा जिन ज़बरदस्त सॼे प्रोग्राम खे संभालियो
एक्चुअली डॉक्यूमेंट्री वग़ैरह उन्हनि ज़बरदस्त महिनत करे महीने खां ठाही हुई पर असां न ॾेखारे सघियासीं। असां उन्हनि खां यानी वी आर वेरी सॉरी फॉर देम। असां मखण म्यूज़िकल पार्टीअ जे सभिनी कलाकारनि जा म्यूज़िशन जा शुक्रगुज़ार आहियूं जिन ज़बरदस्त तमामु सुठो म्यूज़िक ॾिनो। जगू मूवी वारनि जा असां नहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जिन तमामु सुठे नमूने सां इन प्रोग्राम के टेलीकास्ट कयो। और हमारे ये जो साउंड सिस्टम पे बैठे हैं बहुत ही बढ़िया साउंड सिस्टम दिया सचिन जो हैं और उनकी पूरी ग्रुप जो है बहुत ही बढ़िया साउंड सिस्टम दिया है। हम उनके भी बहुत ही आभारी हैं। हम आभारी हैं प्रेस वालों के, लीडर के, खास करके और मीडिया पार्टनर मंच टीवी, लीडर, हिंदवासी और उल्लासनगर के सभी आए हुए सभी भाई और बहनों का सभिनी जा असां लख लख शुक्रगुज़ार था मञूं। तव्हांजो हमेशह सिंधु सर्किल सां साथ रहंदो। शुभ रात्रि, तव्हांजो ॾींहुं मंगलमय थिए ऐं तव्हां हमेशह तरक़ी कंदा रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं सिंधियत खे वधाईंदा रहो। धन्यवाद। थैंक यू वेरी मच। ऐं असां राकेश काराड़ा जा ख़ासि करके जंहिं हिन सॼे मांडाणा जो जेको संभालींदड़ आहे उहो मिस्टर राकेश काराड़ा आहे। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। वक़्तु न थियो पर ॿिए कंहिं दफ़े किन ॻाल्हियुनि खे असां करेक्शन करे छॾींदासीं। शुक्रगुज़ार आहियूं सभिनी आर्टिस्ट जा जिन हिन प्रोग्राम में शिरकत कई। शुक्रगुज़ार आहियूं असां महेश चंद्र जा ख़ासि करके जंहिं हिन प्रोग्राम में 4 चंड अची लॻाया। धन्यवाद। प्रोग्राम इज concluded here. Thank you.